नाज़रीन, सरहाड़ी भरिसां ॻोठ लुत्फ़ अली मरी में बरसात तबाही मचाए छॾी। मुसलसिल बरसात पवण सबबि केतिरा ई ख़ानदान बेघर थी विया आहिनि। उन्हनि चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया खां घुर कई आहे त संदनि माली मदद कई वञे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर महदी रज़ा मरीज़ जी हीअ रिपोर्ट। असां हिन वक़्तु मौजूद आहियूं सरहाड़ी भरिसां यूसी हबीबुल्लाह कीरो जे ॻोठ लुत्फ़ अली मरी में देह जेका पाबड़ो आहे। हिते मुसलसल बारिश पवण सबबि ही जेके ग़रीबनि जा कचा घर ढही पट थी विया आहिनि ऐं इन्हनि खे तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि। इन्हनि जो जेको अचु वञ जो रस्तो आहे उहो बि सभु पाणी हेठि अची वियो आहे ऐं पाणी जी लिपेट में अची वियो आहे ऐं हिननि जा जेके घर घाट आहिनि मुकमल किरी चुका आहिनि। वधीक इन्हनि खां पुछूं था त इन्हनि वटि को चूंडियल नुमाइंदो या इंतिज़ामिया तरफ़ां को बि इन्हनि जी कंहिं वार कई आहे या न। इन करे असां ग़रीबनि जी मदद कई। बरसात असांखे ॾाढो तंग कयो आहे। 3-4 ॾींहं बरसाति हली आहे। असां बेघर थियो वेठा हुआसीं। पुसी बचड़ा ॿार सफ़ा तंग थी माल मता थोरो घणो जेको ग़रीबनि जो सफ़ा सां खाधे पीते लाइ परेशान। ख़ुदा करणु पुॼे त असांजी मदद कई वञे ग़रीबनि जी। बरसात असां सां अहिड़ो असरु कयो आहे। 3 ॾींहं 3 रातियूं जेको लगातार हली आहे। हाणे त असां साह लिकाइण में पूरा आहियूं। बराए महिरबानी असांजी वार कई वञे। हाणे त असां बेघर थी आहियूं। असांजूं छतूं भितूं सभु ड्रही वियूं आहिनि। हींअर कलियूं आहियूं बसि मड़ई गुज़ारो पिया कयूं। असां सां इहो असरु लॻो पियो आहे। असांजो हिते ॻोठ में जे बरसाति जे करे असांजा गस ऐं असांजा घर टोटल ड्रही पट थी विया आहिनि ऐं असां खुले आसमान वेठा आहियूं। असांखे को चूंडियल नुमाइंदो वोट वठण लाइ जल्दी आया। हींअर असांखे केरु पुछा कोन थो करे। नाज़रीन, ही हिते ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त मुसलसल बरसाति पवण खां पोइ असांजा जेके घर आहिनि कचा घर उहे ड्रही पट थी विया आहिनि ऐं असां वटि अञा ताईं को बि चूंडियल नुमाइंदो असांजी वार लाइ न आयो आहियो। असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। इन्हनि जो मुतालबो आहे DC सांगड़ ऐं वस वारनि खां त बराए महिरबानी असांजी माली मदद करे ऐं जीअं असां हिन जेका असांजी बेचैनी आहे इहा दूरि थी वञे, जीअं असां पंहिंजो घर जो चुल्हो हलाए सघूं। कैमरामैन टीम सां गॾु महदी रज़ा मरी SS न्यूज़ सरहाड़ी।